नाज़रीन अवां ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध जी शिकारपुर में भी ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते सरकारी अस्पताल में ओपीडीज़ जो बाइकआउट किया वियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अतीक तुकड़ जी अतीक। आज बिल्कुल शिकारपुर में ग्रैंड हेल्थ अलाउंस के सर ते पैरामेडिकल जा अगवान आहिनि उहे सरापा एहतजाज बणल आहिनि। उन सां गॾु डॉक्टर जेके आहिनि उहे बि एहतजाज में कैंप लॻल आहे। अॼु टियों ॾींहुं आहे। असां अगवान सां ॻाल्हि कंदासीं त असांजा कहिड़ा मुतालबा आहिनि। कहिड़ा मुतालबा आहिनि साईं? असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त रिस्क अलाउंस जेको आहे त 3 सूबनि में मिले थो, असांजो बंदि कयो वियो आहे। ऐं ॿियो असांजो आहे त सर्विस स्ट्रेचर उहो बि 3 सूबनि खे मिले थो, असांखे नथो मिले। असांजे माना माटेली मां वारो सलूक थो कयो वञे। DH जी मीटिंग थींदी, उन खां बाद जेको बि लाइअमल थींदो, जेको बि असांखे ॿुधाईंदा, इंशाअल्लाह ताला सूमर खां वठी कराची प्रेस क्लब ते पंहिंजे हक़नि जे लाइ उते धरणो लॻंदो। GH जी कॉल ते टियों ॾींहुं आहे शिकारपुर में। असां सरापा एहतजाज आहियूं, एहतजाजी कैंप में वेठा आहियूं। अफ़सोस जो मुक़ाम आहे त सिंध गवर्नमेंट खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असां सां आख़िर एॾो माटेली मां वारो सलूक छो पियो कयो वञे। मुलाज़िम जो टियों ॾींहुं कोठी हेल्थ अलाउंस जी तरफ़ां इतिहाद OPD बाइकाट कयो वञे। जेसीं असां मुद्दा मंज़ूर न कया वेंदा तेसीं असांजी हड़ताल जारी रहंदी। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन ऐं ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते हिकु एहतजाजी कैंप ते जेको अॼु टियों ॾींहुं आहे, जेको आहे मुसलसल असांजो धरणो आहे ऐं सिविल अस्पताल जो OPD जो बाइकाट आहे। असां पंहिंजी मरकज़ी क़यादत जे हुकूमत जे जेको आहे इंतज़ार में आहियूं। असांखे जेको हुकुम थींदो असां हिकु कराचीअ में प्रेस क्लब ते भरपूर एहतजाज जेको आहे पंहिंजो रिकॉर्ड कराईंदासीं। जेसिताईं असांजा मुतालबा न थींदा तेसिताईं असां पंहिंजो एहतजाज ख़त्म न कंदासीं। रिकवरी लेटर ऐं प्लस सर्विस स्ट्रक्चर ऐं प्लस जेको इहे असां रिस्क अलाउंस जेको उन्हनि कैंसिल कयो आहे, इहो अगरि जेकॾहिं बहाल न कयो वियो त असांजी सरापा सिंध जो एहतजाज खां अलावा जेको ॿियो शेड्यूल आहे उहो कराची प्रेस क्लब जे अॻियां पूरी सिंध जी अस्पतालनि जो इंशाअल्लाह सभु मुलाज़िम उते वेही करे धरणो हणंदा। हितां जे अगवान जी ॻाल्हियूं ॿुधियूं। संजय जो इहो चवणु आहे त जेसीं ताईं असांजा मुतालबा न मञा विया असीं जे सूमर जे ॾियारे जेको आहे कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। हिकु तरफ़ पैरामेडिकल अगवान डॉक्टरनि पारां एहतजाज कया पिया वञनि, ॿिए तरफ़ जेके मरीज़ आहिनि उहे वीचारा सख़्तु परेशान थी विया आहिनि। जी